सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण सिजावल सुजाग फॉर्म पारां वधंदड़ बदअमनी दवाउनि जी खोट ऐं मंशियात जे सरेआम विकिरे ख़िलाफ़ सिजावल जी मैन पब्लिक पार्क ते एहतजाजी बुख हड़ताल कैंप लगाई वई, जंहिंमें सिजावल सुजाग फॉर्म जे अॻवाननि गुल हसन रिंद, मुमताज़ सान, गुल नवाज़ रिंद, अयाज़ लगारी समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सिजावल ज़िले जी वॾे में वॾे सिविल अस्पताल में जेकॾहिं को ग़रीब मिसकिन इलाज लाइ वञे थो त उनखे हिकु रुपए जी गोरी नथी मिले। अस्पताल में 12 डॉक्टर केतिरनि ई सालनि खां ड्यूटी नथा कनि, पघार घर वेठे खणनि था। अस्पताल जी एमरजेंसी वार्ड में सिर्फ़ हिकु डॉक्टर ड्यूटी करे रहियो आहे। असां सिविल सर्जन सां उन सिलसिले में ॻाल्हायो पर हू ॿुधण लाइ तयारु नाहे। हिननि चयो त सिजावल ज़िले में बदअमनी चोट चढ़ी वई आहे, माण्हू हर रोज़ फुर्जियूं लुटिजियो वञनि। सिजावल पुलिस रुगो मंशियात फरोशनि खां पैसा वठण में मसरूफ़ आहे। एसएसपी सिजावल वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ के बि क़दम न खयां। हिननि आईजी CNDIG हैदराबाद खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते वधंदड़ बदअमनी खे बंझो ॾेई ज़िले जी अमन अमान खे बरक़रार रखियो वञे।